जी बाबा मुझे बैठी है पर इज्जत कपड़ा ठीक है। हाँ मुझे माँ कौन कपड़ा लगता सी कौन बाबा मुझे भी डाल। हाँ मुझे गुडी तो क्या नहीं करती है ठीक है हेलो चलो हेलो तो अंदर अली पढ़ाई क्यों लो मानी हो रहा है हाँ हाँ खड़ी भी अच्छा करो शाबाश अच्छा बुद्ध मानी सा कर बस जो कंड हो जाए खड़ी हो जाए हाँ निशानी बसर बाबा बाबा जी मुझे बैठी है पर ताकि खबर आ पाड़े यारन बकर बतो। हाँ माँ छोले बैठी खुश माँ ले बैठी असा के में चीज आसानी बाहर नहीं। हाँ माँ बोले हैं पर बसर जी करते बसर जी कितनी बेलनी जीअं थी ईद वेझी थींदी वञे महांगाई असु चोट चढ़ंदी वञे टमाटर ने बसरनि जे अघनि जी त ॻाल्हि ई न पुछा कर। हाँ ये व्यापारी भी ॾाढा ज़ालिम छल इन्हनि खे को मौक़ो मिले मुनाफ़ा खुदी का रहनी रोज़नि में मेवा महांगा ऐं उज़ाइरे भाॼी महांगी अल्लाह पुॼंदुनि तूं छॾ हिननि ॻाल्हियुनि खे भला ॿी ॻाल्हि ॿुध हाँ ॿार बि सुबुह खां वठी ज़िद पिया करनि मां सोचां थी छो न पाण बि हिन दफ़े उज़ई कयूं। खैर त अथई भाभर भई तूं छा पई चई छो मूं का ग़लति ॻाल्हि कई आहे छा? अड़े पाण ग़रीब माण्हू आहियूं ग़रीबनि खे उज़ई करण जो को हक़ न आहे। इहा ॻाल्हि न आहे तोखे त ख़बर आहे भाग भई त मुंहिंजो पघार केतिरो आहे इहे 15,000 15,000 में 5,000 रुपया बिजली वारनि खे बाक़ी गैस आहे पाणी आहे ऐं बाक़ी पुराणी त कुर्बानी किथां कंदासीं ईद जी एडवांस ऐं बोनस जो मिलंदई। अब्बासी मां तूं बि हर शइ विताड़ियो वठी ये 5-6 हज़ार ॿारनि जा कपिड़ा कयो या कुर्बानी कयो ॿारनि जा कपिड़ा त पोइ बि ठही वेंदा पाण उज़ई कंदासीं त रब बि राज़ी थींदो ऐं पंहिंजी रोज़ीअ में बि बरकत विझी ॾींदो। पर ॾिस गुलण मूं पास वासी आहे हिन भेरे उज़ई कंदासीं भाग भरी तूं समझी छो न थी तूं कोन कंदे तूं सदाईं पंहिंजी मञराईंदो आहे अॻु कॾहिं असांजी ॻाल्हि रखी अथई जो हींअर रखंदे ॿुध त ॿुध न ॿुध त ए मुंहिंजी भागल भरी ॿुध त छा ॿुधां हाणे का वण छॾ ख़बर अथई हूअं बि चवंदा आहिनि सियाणा त मुड़ुसु कुर्बानी जो ॿकरो हूंदो आहे खण चुनो ॿेर मुंहिंजी गर्दन ते कर मुंहिंजी कुर्बानी इंसाननि जी कुर्बानी हराम आला साईं क़बूल बि न कंदो। अरे भोग पियो कया अथसि भला ॻाल्हि अदरो सबरो ॿकरो हली वेंदो छेलियो बेड़ो हली वेंदो अल्लाह साईं जानवर जी अक़ल त न आहे मापींदो रुॻो इंसान जी नियत साफ़ हुजणु घुरिजे। नियत मुंहिंजी साफ़ आहे हाणे पंहिंजे चेहरे ते मुस्कुराहट आणु मुंहिंजा जानू मां सुभाणे साणे वञा थो ॿकर वठी करे हाणे खिल सची सची पकर वठी ने ॿकर वठी ईंदुसि देर लाते केड़ी महिल गोड़ चढ़ा इंतजार करे करे सुनी पिया बकर न मिलियो छा ॿकर
कलाकनि जा कलाक लतूं हणी हणी थकिजी पियुसि। पोइ सां वो बकर त छा बकरी बि कान मिली। अरे छो भला अहिड़ी का हाय पई आहे छा? अड़े ॻाल्हि हाय घोड़ा खां बि चढ़ियल थी। चवंदा आहिनि न बास आहे फास, ऐं मूं जेका बास बासी आहे ऐं हिन बचड़नि जो छा थींदो जेके बकर जी ख़ुशीअ में मानी बि न पिया खाइनि? इहे मायूस न थींदा? पर मुंहिंजे वस में बि त हुजे न। हे कुल मिलाए करे बोनस सां गॾु पघार मिली 21,000। पर ख़बर अथई बकर घणे जो आहे? 50,000, 40,000, 30,000 और डुबरे में डुबरो बकरो बि 25,000। ऐं पुलिस जो टैक्स ऐं रक्षा जो भाड़ो अलॻि। मूं अॻे लाउड ते वाइस ॿुधो, मुले पे चयो त जेको बास बासे उहा पूरी न करे न त हुन ते अलाह जो ॾमर नाज़िल थींदो। कूड़ो कहिजा जो तूं बि मुलनि जे पोयां लॻी आई। ख़बर अथई कुर्बानी ऐं सदको मुसीबतुनि खे टारींदो आहे। कुर्बानी त करणी आहे। इहो वरी कंहिं ॿुधायो थी? हू जेका पाड़े वारी जीजी आहे न उन पे चयो त जेको माण्हू जानवर उज़े जी ईद ते कुर्बान कंदो न उहो ई जानवर क़यामत जे ॾींहुं माण्हूअ खे पंहिंजी पुठीअ ते चाढ़े पुलिस रात पार कराईंदो। हा, इन में मुल न जीजन पीर हणी माण्हुनि जो मथो ई ख़राबु करे छॾियो आहे। अरे करे छा थो ॾो पवंदे ॾो, अड़े फिटिजी न वञे। भला तूं ॿुधाए वेचारो जानवर बेगुनाह पुसिजी वञे उहो त माण्हुनि खे पुलिस रात पार कराए। कुर्बानी त करणी आहे। अड़े माण्हुनि जा अमल बि त हुजनि न, के चङा लक्षण बि त हुजनि न। पोइ इन खां वधीक ॿियो कहिड़ो चङो अमल आहे? अलाह जी राह में कुर्बानी त करियूं था न। अड़ी पर कीअं? मुंहिंजी पघार बोनस जा पैसा मिलाए करे बि बकर कोन थो अचे। भला ॿी ॻाल्हि त ॿुधाए मूंखे तूं। कहिड़ी? भला ॿुध, जेकॾहिं को अॻिलो सॻिलो जानवर वठी बि अचां उन ते तूं चढ़ंदीअ मां चढ़ंदुसि या पंहिंजा ॿार? ओ गुलण अकुल सिख अकुल। अहिड़ी ॻाल्हि पुलिस रात टपंदे जेकॾहिं पाण 8 माण्हुनि जो ॿार इहो जानवर न सां किरी पए पाण सिधो धू थो ज़ख़्मी। अड़े मियां अल्लाह अल्लाह कर, अहिड़ियूं काफ़रनि जहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। कुर्बानी त करणी आहे। हा भला तूं ॿुधा एतिरनि पैसनि मां को सभिरो जानवर त कोन थो अचे। अहिड़ो जानवर जेको वार खां सनी ऐं तलवार खां तिखी पुलिस रात पार कराए। छो वरी छा थियो? मां सोचां पियो न ही जेके पैसे वारा माण्हू शाहूकार वॾे पेट वारा पीर मीर अमीर शाहूकार माण्हू मतिलबु त उहे हिन जहान बि सुखनि में त हुन जहान बि सुखनि में। इहो वरी कीअं? ही जेके पैसनि जे ढिग ते चढ़िया वेठा आहिनि हर को अची पहिरें पई मिले। पैसे जी ज़ोर ते जेको वञे सो खाइनि पाइनि चोड़ियुनि जो खपेनि सो माणनि। कुर्बानी जे वॾनि जानवरनि उठनि ढगनि ते चढ़ी मज़े सां पुलिस रात पार करे सिधो सो बेस में। असां ग़रीब माण्हू न कयूं ख़ैर ख़ैरातूं, न कयूं कुर्बानी, न ॾियूं ज़कात। हिते बि सूरनि में त हुते बि सूरनि में। अड़े कुर्बानी जो जानवर बि कोन थी मान्या दोज़ख पकी। अड़े माठ कर मियां माठ कर, कोई ॿुधी न वठई। अजायो कुफर जी तोहमत मड़े कढणी न ताज़ीर। मां